हरी अद्धी हरिओम। अद्धी रिश्ता हाँ बिजली जो बिल हेडो। हाँ भेण हेडू बिल आयो है अरे हेडू हेडू बिल अचे तो मूंखे तो समझ ही कोन थो अचे छा करा हेडू बिल। आऊं तोखे उपाय ॿुधायां भेण हिकिड़ो। उपाय हा हाँ ॿुधाओ। तूं न ॻाल्हि ना कजे कंहिंसां। हाँ लीलू जी को करे मांगे ना ॿुधाइजो। ठीक कोन ॿुधाईंदी ॿुधा त सही मूंखे आउं तो परेशान आहियां बिजली जे बिल मां। ॻाल्हि सुन मुंहिंजी। हिकिड़ो न बाबो आहे। हाँ माण्हू खे बंदूक वारो बाबो चवनि था। बंदूक वारो बाबो हा हाँ उहो पिता सॼा चवनि था जीअं का जी होली कीअं हलाऊं होली ईअं समस्याउनि जा समाधान कर छॾे थो बाबो। है ऐं पिंड वई हुयसि। हाँ, बिजली जो बिल करे ॾींदो। हा छोकिरो ॻाल्हाए ऐं पिंड वई हुयसि। अच्छा ॾिठो हाँ अखियूं ॾिठो आहे। अच्छा हा समाधान कर ॾे थो। कहिड़े पासे रहे तो तूं हिन गली में सिधी सिधी वेझ। हाँ खॿे हथ ते न हाँ हिकिड़ी कारी कुत्ती वेठी हूंदी। हाँ उते लच्छू चिट्टो कोन्हे। हाँ उनजे घर जे बिल्कुल चिपंदी हुई भित आहे। ठीक 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 उन हाँ घर में वेझले ॻाढ़े रंग जो गेट हूंदो। ठीक आ ठीक आहे। हाँ उते वञे तूं उन बाबे वटि वञ तुंहिंजी समस्याउनि जो समाधान कढी ॾिसंदो बिल्कुल ही। चल तो मूंखे बहुत सही रास्तो ॾेखारे ते हाणे वञा थी ऐं बिजली जो बिल त घटि करायां मूंखे त भरिजे कोन थो तंग थी वई आहियां ऐं हींअर ई वञी करे तव्हांजी मिलंदो हींअर बाबो। हा हींअर मिलंदो ज़रूर मिलंदो तूं ई कजे पोइ अची करे ॿुधाइजे मूंखे। ठीक आहे ठीक आहे छा हाँ चए ठीक तोखे। ठीक 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 है। जय हो गोली वाले बाबा की जय हो। डिस्क्यां गोली वाले बाबा की डिस्क्यां बाबा की जम जम हो बाबा की। ही केर दुखी आयो आहे मुंहिंजे दर ते। बाबा जम बाबा जम बाबा जम बाबा बाबा की जम हो बाबा की जम बाबा जी आउं अली परेशान आहियां। छा थियो पुत्री। बाबा जी असांजे बिजली जो बिल अली अचे थो 10,000 सियारे में असांजो बिल अचे थो आउं छा करां आउं परेशान थी वई आहियां मूंखे आंजो कंहिं ॾस ॾिने कि ऐं बहुत सुठा उपाय ॿुधायो था। मुंहिंजो बिजली जो बिल कीअं बि करे घटि कराए ॾियो। बिजली जो इलाही ॾुखी आहियां। बिल खणी आई आहीं पुत्री। हाँ आउं बिल खणी आई आहियां। कोई नहीं शांति पुत्री शांति तोखे हींअर ई जो उपाय ॾियां थो आऊं। हाँ जम जम छू पुत्री तुझी समस्या मूंखे सभु ॾिसे भी। आंजी लाइट जो बिल ज्यादा अचे थो। हाँ बाबा जी हाँ मूंखे ॾिसे पियो आंजी वॉशिंग मशीन बहुत ज्यादा हले थी। हाँ बाबा जी बिल्कुल सही मूंखे सब पतो लगे पियो। ते आंजी एसी भी बहुत ज्यादा हले थी। हाँ बहुत इन जो सॼो एसी में वेठो आहे। ते आंजी फ्रिज भी बहुत हले तो। हाँ बाबा जी सॼो ॾींहुं फ्रिज खोले बीठा यही छोड़ा सॼो ॾींहुं फ्रिज खोले सघनि था गैस भी कढी सघनि था एॾी ॾुखी आहियां। चलो इन जो हिकिड़ो उपाय ॿुधायां थो। हाँ बाबा जी सॼे खां पहिरियों के छा करणो आहे। हाँ जेॾीमहिल आंजो धणी हाँ घर जे अंदर कदम रखे हाँ के अहिड़ो लंबो में टांडो ॾियणो आहे कि हू छितो थी करे घर मां वापसि मुड़ी वञे 3 का 4 घंटा वापसि घर जिॾा मुंहुं ना करे तव्हांजी एसी बंदि थी वेंदी। छा उपाय ॿुधायो न बाबा जी की जय हो बाबा जी की जय हो। भी अञा भी तोखे उपाय ॿुधायां थो हिनखां भी सुठा। हाँ ॿुधाओ बाबा जी। हाँ के बर्फ घरे न जमाणी। अच्छा पड़ोसीअ जे घरां पिनी अचणी आहे। ठीक है बाबा जी। आके दूध पानी सब कुछ उनसां ही थधो करणो आहे। धन्य हो बाबा जी ये तो बहुत महान बाबा जी आयो। भी पुत्री हिकिड़ो अञा उपाय ॿुधायां थो। हाँ बाबा जी ॿुधायो। आंजो जो वॉशिंग मशीन जो बिल आहे। हाँ बाबा जी इंजे लाइ हाणे आउं हिकिड़ो उपाय ॿुधायां थो। हाँ ॿुधायो। ई गौर सां पंहिंजे दिमाग़ में रिकॉर्ड करे वठजा। ठीक बाबा जी। सॼे खां पहिरीं आगे छा करणो आहे फर्श ते पाणी हारणो आहे उनजे बाद थोड़ी सरफ उन मथे विझणी आहे। फर्श ते पाणी हारे सरफ विझां। हाँ अच्छा
उनका बाद बारे के बाबा भूडा हणी करे उन फर्श ते लेटाए छड़नो है। अच्छा जैसा के अंजा बरंजा कपड़ा ते अंजा बार वही धुची वेंदा वही धुची वेंदा। छाऊ पाए ॿुधायो न बाबा जी की जय हुजे पाणी हारी छोरा लिटाए मथे तरफ पाए रगड़ी छॾिया हाँ छोरा भी दुचिया ने फर्श भी दुचियो ने पानी भी घट लॻो ने लाइट भी घट वरी छा बाबा जी जम जम बाबा जी जम जम बंदूक वाले बाबा जी की सदा की जय हो सदा की जय हो। वी पुत्री हम्म, अन्या हिकिड़ो उपाय ॿुधायां तो। हाँ ॿुधाओ बाबा जी। हाँ जी मोटर भी बहुत हले थी। हाँ मोटर बहुत हले थी इन 4 घंटा मोटर हले थी बाबा जी। इन समस्या जो भी समाधान है पुत्री आके छा करनो है पड़ोसियों जे घरा कुंडी लगानी है कुंडी। अच्छा पर ध्यान रखनो है कि आके करंट ना अचे न आंजी समस्या जो समाधान अगो पोई थी वेंदो। ना 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 ध्यान रखना कुंडी रात जो लगायूं जी रात ठीक जो है कुंडी बाबा। लगाई जा ताकि आके बिजली जे बिल वारा माण्हू ना पकड़े न आंजे भेरो भेरो असां के भी डंडा हणदा। ठीक है बाबा जी ठीक है सुजाए संदा आंखे ठीक है बाबा जी। ठीक है। हाँ बाबा जी टिश्क्या जम जम बाबा जी जम जम बाबा जी जम जम अन्या बाबा जी उपाय की ॿुधायां? सदा हो, सदा ही जय हो। हिकिड़ो उपाय और भी आहे। हाँ ॿुधायो। इन्ही सॼी समस्याएं का बढ़िया है इन जो हिकिड़ो ही उपाय आपके हिन उंगली सां ॿियो बंदूक रखां तो मुंहिंजी हिन उंगली सां पंहिंजे मीटर के बटन बंद कर छॾिणो आहे। अच्छा। बेरो बोलनो है टे वारी झम झम छू जम जम छू जम जम छू जम जम छू तव्हांजी बिजली जो बिल बिल्कुल ही कोन अचींदो। ॿियो जम जम मुंहिंजी छू बाबा बंदूक खणा जी जम जम छू लोड कर ॾियो। जम जम छू बाबा जी जम जम छू जम जम छू हाणे वञा थी आंजो प्रचार सब जगह करनी है मुंहिंजी समस्याएं जो समाधान करे ॾिना बाबा जी जम जम छू बाबा जी जम जम छू आशीर्वाद पुत्री आशीर्वाद। डिस्क्या